कोमल सां राब्तो थियो? किथे पहुती आहे? कोमल त राति उते ई रहंदी। छा राति उते रहंदी? चरी त नाहे थी? चवे पई त सुहिणी गॾु आहे ऐं चाकर खाने जी घर वारी सोरठ बि उते आहे। उहा अकेली घर में नाहे जो तव्हां परेशान थिया आहियो साईं। राणी राणी जवान छोकिरी आहे, दुश्मन जे दर ते आहे, खुटको त थींदो न। छा तव्हांखे पंहिंजी परवरिश जे मथां शक थो थिए? न साईं न, असांजी त परवरिश ई अहिड़ी नाहे थियल जो तूं शक करीं। वरी बि तूं कोमल सां हिकिड़ो चकर ॻाल्हाए ॾिस, हुनखे चओ त कीअं बि करे राति निकिरी अचे। ठीकु आहे साईं, वरी बि मां हुन सां ॻाल्हायां थी, पर तव्हां परेशान न थियो। ठीकु आहे, मां उतां अॻिते हलां थो। मूंखे फोन ते हाल वाल ॾिजांइ त कोमल अचे थी या न। बहरहाल कीअं बि करे हुन ते ज़ोर रखजांइ त हू राति निकिरी अचे। मां ॻाल्हायां थी कोमल सां, तव्हां परेशान न थियो एॾा। जेकॾहिं राति न बि आई न त तव्हांजी ऐं असांजी इज़त खे कोन लॼाईंदी। मूंखे हुन ते फ़खुरु आहे, पर वरी बि न्याणी जो ॿारु आहे। तूं इहा ॻाल्हि सम्झी छो कोन थी? वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त पुटनि जे मथां माण्हू एतिरो अंधो एतवार था कनि, जॾहिं त न्याणियूं सुलझियल आहिनि, लिखियल पढ़ियल आहिनि, पोइ बि हुननि खे न्याणी जे मथां एतवार छो नथो अचे? सोट भले खणी तव्हां जाबर खे भले साईं से आज़ादु करे छॾियो आहे, पर हू वॾो कमीनो आहे। हुनखे जीअं मौक़ो मिलियो न वरी तव्हांखे नुक़सानु पुॼाईंदो। हा सोट, मां बि इहो ई थो चाहियां त हू ॿीहर इहा ग़लती करे त जीअं हुनखे उते जो उते पूरो कजे। सोट अकबर खान जे छा सोचियो अथई? किथे इहो मंसूर खान बि अकबर खान सां मिली असां सां धोखो त न कंदो? सोट मंसूर खान जा जहिड़ा वास्ता मूंसां आहिनि, ओड़ा ई वास्ता अकबर खान सां बि अथसि। हुनखे त असांजे मसइलनि खां ॿाहिरि रहणु घुरिजे, पर पोइ बि जेकॾहिं उहो असां सां गद्दारी करे अकबर खान जो साथ ॾिए थो त पोइ हुनखे बि मोह ॾींदासीं। सोट मालिक साईं ईमान ॾींदुसि, हू असांजो खाधल नीमक मनाईंदो। पर जेकॾहिं सफ़ा बेनिम को निकितो न त पोइ अकबर खान सां गॾु मंसूर खान खे बि दूर करे छॾींदासीं। सोट हमरान खे चइजां त का बि लापरवाही न कर, पूरी होशियारी सां चौकी आहे, छो त अकबर खान जेसी ताईं पलहांद न कंदो तेसी ताईं सुकून सां न विहंदो। मंसूर खान, मां चाहियां थो त तव्हां चाकर खान वटि हिकु दफ़ो ॿीहर हली वञ ऐं हुनजो एतमाद ऐं भरोसो हासिल कर। जॾहिं चाकर खान जो एतमाद ऐं भरोसो तव्हां मथां थी वेंदो न त पोइ तव्हां हुनखे अहिड़ी जाइ कंहिं अहिड़ी जाइ ते वठी अचोसि जिते हुनजो शिकार करणु असांजे लाइ आसान हुजे। अकबर खान, तव्हां चाहियो था त चाकर खान खे असां धोखे सां फसाए हथीको कयूं? मंसूर खान, तोखे ख़बर ई कान्हे का, ये जेको चाकर आहे न, इहो हिकु चालाक डुमड़ आहे। इहो धोखे खां सवाइ फासंदो ई कोन। मां हिन चाकर खान खे मारणु नथो चाहियां, बल्कि हुनखे पंहिंजे कदमनि ते झुकाइण थो चाहियां। अकबर खान इहा चाकर खान सां बेवाजिबी न चइबी? इन जो अहसासु आहे मूंखे मंसूर खान। असां चाकर खान सां जेकॾहिं सिधो विढ़ंदासीं त हू मरंदो मरी वेंदो, पर झुकंदो कोन। इन करे धोखे सां हुनखे पाण वटि ओसी ताईं क़ैद में रखिणो आहे जेसिताईं हुनजो तकब्बुर ऐं गुरूर मिटीअ में नथो मिले। अकबर खान, मां चाकर खान खां नाराज़ थी चुको आहियां ऐं मां वरी बि कोशिशि कंदुसि त हुनखे हिन ॻाल्हि ते आमादा कयां, पर हू मूं मथां हाणे भरोसो कोन कंदो। तोखे चाकर खान जो भरोसो हासिल करणो पवंदो ऐं मूंखे उमेद आहे त इहो फन तूं ख़ूब ॼाणींदो। तो चयो त महीने जो राशन वठी ईंदुसि, होॾे देगड़ा ठल 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 वेठा कनि, वठी त कुझु बि कोन आहे। महीने जो छो, 12 महीननि जो राशन वठी रखां थो। तव्हां वेठा खाओ, पंहिंजो बिब भरियो, कम खां आंगठो, खायो पियो सता पिया जो,
घिटीअ में बेइज्जती भली थियव पर कमाइणो नाहे। वॾा बेस्ताव अदा भेणियो असां खानदानी आहियूं, कॾहिं कख भञी ॾोड़ो नाहे कयो। अबे जी मिल्कियत खाधी आहे, अञा बि खाईंदा रहंदासीं। ये सही आहे। पर बस सही वरी आंठो आहे, सही आहे। अड़े इहा मिल्कत ख़तम थियण खां पोइ पिनी खाईंदो, दर दर जा धिका खाईंदो, माण्हू बेइज्जतो कंदो, पर आहे ई बेइज्जता। तूं अदा वारनि सां बहस कंदे त हिते वॾो गंद थींदो। तूं बि लची कान थींदी, कुझु थिए ई कोन थो। जेॾी महिल तेॾी महिल हिन पंहिंजे भाइरनि जो बि पासो वठी मां हिते अची फासिजी वियुसि। हिननि जूं ॿुधो मां ख़बरूं ॿुधां, बसि मुंहिंजा मथो ई मुंहिंजा कन ई कचा करे छॾिया अथनि। तूं मुंहिंजो बि कुझु क़दुरु कर, मां तुंहिंजो मुड़ुसु न आहियां। हिननि खे लूसनि खे त कुझु सम्झा। भाउ हूंदो आहे, मुड़ुसु मरंदो न हैं दादी ॿियो मुड़ुसु वठंदी, पर भाउ किथां आणींदी अदी? हा ॿुधा, भाउ किथां आणींदी? कीअं सही आहे? अरे रे इहा कहिड़ी तो बकवास कनि? अदाहिरा जी अदा खेरा। छा मूं का बकवास कई? न न तो ख़ासि बकवास न कई, थोरी घणी चई सघिजे थी। सभई मां हिते अची वॾी ग़लती कई। ॿिया बि मूं बेइज्जता ॾिठा, पर तुंहिंजे हिन भाइरनि जहिड़ो बेइज्जतो पूरे ॻोठ में कोन हूंदो। अदी खे चई तोखे बचायोसीं, इहा ई असांजी ग़लती आहे। मूं त पहिरें ई चयो त मरण ॾियोसि, पर अदी चयो मां बेवा थी वेंदमि, बेवा थी वेंदमि। अदा जहिड़ो बि आहे मुंहिंजो मुड़ुसु आहे, तव्हांखे हिन जी इज़त करणी पवंदी। हे इज़त कंदा? ही हिननि खे रुॻो पेट हुजे, पेटी चंदा खाई पी सुता पिया जो। सभई चाकर खान जे ॻोठ में असांखे लॻो रुंटो, ऐं हिन ॻोठ में ही ॿई तुंहिंजा भाइर मूंखे डूसी घाटे में लॻा। मानी ठाहियो तूं हले था। बेइज्जतनि जा करे। सुरड़ कोमल जंहिं वक़्तु घर वञण लाइ तयारु थिए न त मूंखे उतां ते न्यापो कराए छॾिजे। हीअ त तयारु आहे, तव्हां वञी ड्राइवर खे चओ त हिन जी गाॾी काए अचे। छा त पंहिंजे महिमाननि खे घर खां ज़बरदस्ती कढी रवानो कंदा आहियो? सिजु लहण वारो आहे ऐं तव्हांखे घरां हिते राति रहण जी इजाज़त बि न मिलंदी। इन करे चवां थो त महिलाए तो हितां निकिरी वञे, छो त हालात बि सही न आहिनि। मूं हिते राति रहण जो प्रोग्राम ठाहे वरितो आहे, सुबुह जो सोणी खे तव्हां वठी वेंदसि। छा तूं सच में राति हिते रहंदी? तो हिन ॻाल्हि खे मज़ाक सम्झो? मूंखे यकीन नथो अचे। मां पंहिंजो वाइदो पूरो करणु थी चाहियां ऐं सुबुह जो तव्हांजो कयल वाइदो ॾिसणु थी चाहियां त तव्हां पंहिंजे कौल ऐं फैल जा केतिरा सचा आहियो। कहिड़ो वाइदो? इहो ई त तव्हां सुभाणे सोणी खे इजाज़त ॾींदव जंहिंखे मां पाण सां गॾु वठी वेंदसि। जेकॾहिं मां ईअं न करे सघां त पोइ मां सम्झां थी त तव्हांजा इरादा हिकु औरत जी सोच खां बि वधीक कमज़ोर आहिनि। थी मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तुंहिंजी न्याणीअ सां तोखे मिलणु छो नथो ॾिनो वञे? चयूं त महिमान आयल आहिनि। पुफी इहे सभु उन्हनि जा बहाना अथई। सुभाणे वरी वेंदीसांसि, कीअं बि कोशिशि करे सोणी सां ज़रूरु मिलंदसि। कीअं बि करे मिलणो पवंदी पुफी, कीअं बि करे सोणी सां मिलणो पवंदो तोखे। पुफी जेकॾहिं तो घणी ठर कई न, इन सोणी जो निकाह हैदर सां करायो वेंदो। जल्दी कर। अचे तो फराई, माठ करे बीहो। मुनाफ़िकनि जो टोलो महते मुशाबत ऐं पर पुट वरी मुनाफ़िकी। सुञाणो थो सम्झी वियो हा पुट त तव्हां हिन ॿिचा पुड़ीअ जा कन पे था भरियो। हा मां नई नवेली कुंवार आं या नंढड़ी ॿार आं जो तुंहिंजे ख़िलाफ़ मुंहिंजा कन था भरनि। छितो थियो ई ओ मां के त तव्हांजे विच में सलाहूं हलनि पियूं न, वड़े तारा गोल तारा माना मुंहिंजे बुरके मटाइण खां अॻु में ई दफ़न करण जी तयारियूं पिया था कयो। रेस चाकर खान चयो आहे त रूंडे खे ॻोठारे मुक़ाम में कॾहिं दफ़न करणु कोन ॾींदुसि, छो त हीउ शरीफ़नि जो मुक़ाम आहे, शैताननि जो न। हीउ इन जे लाइक़ ई न आहे जो हिनखे मां पंहिंजे ॻोठारे मुक़ाम में दफ़न कयां। उन जे करे असां सलाह पिया कयूं त तुंहिंजे मौत खां पोइ तोखे दफ़नाइण लाइ कहिड़ो मुक़ाम सही रहंदो।
लालींदी लालींदी ते चुप कर। अड़े जरा ॻाल्हि हिकिड़ी ॿुध, मुंहिंजे ॼमण खां वठी 10 सालनि जी उमिरि ताईं मूं कावन जूं हॾियूं खाधियूं आहिनि, कावन जूं। मां सुठो कोन बणंदुसि पुट, तव्हां सभिनी जा खफल चॿाड़े पोइ मरंदुसि। हाणे मूंखे तव्हां रुॻो इहो ॿुधायो त तव्हांखे टंडे मोहम्मद ख़ान जे कहिड़े क़ब्रिस्तान में दफ़न करायां? अकबर ख़ान, मूं सोचियो हुयो त अॼु राति तव्हां चाकर ख़ान जे ॻोठ मथां हमलो कंदो। न मंसूर खान, चाकर खान ॻोठ ॿाहिरां पहिरियों सख़्तु करे छॾियो आहे। अॻ में मां जाबिर जे चवण ते हमलो करे ग़लती खाई चुको आहियां, ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदुसि। ॻोठ ॿाहिरां चाकर ख़ान बि त असांखे हथु कोन ईंदो न। ॻोठ खां ॿाहिरि चाकर खान खे तूं वठी ईंदे। अकबर ख़ान, मूंखे नथो लॻे त चाकर ख़ान मूं मथां हेॾो वॾो भरोसो कंदो। सुभाणे तव्हां चाकर खान तरफ़ निकिरी वञो ऐं उनखे पूरो पूरो भरोसो ॾियारियो त अकबर खान तव्हां सां छा करण थो चाहे ऐं अकबर खान कमज़ोर पइजी वियो आहे। ऐं जॾहिं इन चाकर खे पूरो भरोसो थी वेंदो त अकबर खान कमज़ोर थी वियो आहे न, त पोइ तकब्बुर ऐं गुरूर में हू कान खां ग़लती कंदो, जंहिंजो फ़ाइदो असांखे वठिणो आहे। ठीकु आहे अकबर ख़ान, मां चाकर ख़ान तरफ़ सुभाणे ई निकिरी वञा थो ऐं पूरी पूरी कोशिशि कंदुसि इन जिन खे शीशे में लाहिण जी। बाबा, मां त इहो थो चवां त तव्हां भला अॼु राति निकिरी वञो चाकर ख़ान। जेकॾहिं हू मञे थो त ठीकु आहे, जेकर नथो मञे न त मूंखे वरी मौक़ो ज़रूरु मिलंदो। पोइ सोणी खे मां हितां वरी भॼाए निकिरी वेंदुसि। न पुट न, इहो क़दम तोखे असां करण कोन ॾींदासीं। बाक़ी कोशिशि कयूं था इज़त सां सुहिणी जो रिश्तो तोखे मिली पवे। सावल वारनि जो बि ज़िद आहे त सुहिणीअ जो निकाह हैदर सां करायो वञे। अमा, तव्हांखे इहा ख़बर आहे त चाकर खान जी सोच छा आहे? जंहिंसां हू चाहींदो न उन सां सोणी जो निकाह कराए छॾींदो। हाणे तूं ई ॿुधा, चाकर ख़ान कंहिंजी मञींदो, असांजी या सावल वारनि जी? बाबा, जेकॾहिं चाकर खान हक़ जो फ़ैसिलो करे न, हक़ में सोणी जो निकाह मूंसां थियणु घुरिजे। पुट, अॼुकल्ह इंसाफ़ काथे आहे? चङा मुठा बि उन जो पासो था वठनि जंहिंखे ताक़त आहे। अमा, चाकर खान खे सम्झाइणो पवंदो। जेकॾहिं सोणी जो निकाह हैदर सां थी वियो त मुंहिंजी भेण पारस जो घर बर्बाद थी वेंदो। इहो वञी चाकर खान खे सम्झायो ऐं ईअं थियणु मां कॾहिं बि न ॾींदुसि। सुर मां हली आराम थो कयां, तूं ऐं वारस राति चौकी थो अचो। ठीकु आहे सुठ, उहो त असां ॾियूं था, पर सुबुह जो तोखे चाकर खान वटि वञिणो आहे ऐं चाकर खान खे तोखे मञाइणो पवंदो। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधण लाइ उहो तयार ई न आहे। तूं सुबुह जो पाण मूंसां गॾिजी हलिजांइ, हली ॾिसजांइ त हू चवे छा थो। मूंखे ख़बर आहे त चाकर खान कोन मञींदो, पर हुनजे मथां ज़ोर रखिणो पवंदो, तॾहिं हू राज़ी थींदो। सावल खान, सिकू बि छोरी खे भॼाइण लाइ हिती में लामारा ॾींदो थो अचे। इन खां पहिरियां जो छोकिरी खे सिकू कढी वञे, इन खां बहितर आहे त हैदर जो हुन सां निकाह कयो वञे। सुभाणे हैदर खे पाण सां गॾु वठी ईंदुसि वारस, ऐं चाकर खान जे मथां पूरो पूरो ज़ोर रखंदुसि। अला कंदो, मसइलो हल थी ईंदो। दिलि न लाइ अजायो न सोच हैदर, ख़ुदा कंदो चाकर खान खे मञाए वठंदासीं। वर्स ही मुंहिंजी इज़त जो सुवालु आहे ऐं मां चवां थो त इन छोकिरी सां मुंहिंजी जल्दी शादी थी वञे। मूं चाकर खान खे ॻाल्हियुनि में खुटाए छॾियो आहे। हाणे हिन वटि जवाबु ॾियण जी का बि वाट बाक़ी न आहे रही ऐं मूंखे उमेदु आहे त तोखे सुभाणे मूंसां गॾु हलण जी इजाज़त ज़रूरु ॾींदो। तूं भुलियल आहीं कोमल, हितां जो उसूलनि अॻियां चाकर खान जो वाइदो को बि असरु नथो रखे। सुबुह जो हू पंहिंजे वाइदे तां फिरी वेंदो। मां चाकर खान खे हुनजे वाइदे तां फिरणु कोन ॾींदसि। तूं मुंहिंजे करे पाण खे सुरनि में न विझ, हितां वापसि हली वञ। तोखे भेण सॾियो आहे त भेण हुजण जो मूंखे फ़र्ज़ु बि अदा करणो पवंदो। ऐं जेकॾहिं मूंखे सुबुह जो इजाज़त नथी मिले त पोइ छा कंदीअं? पोइ ॿ रातियूं ॿियूं बि हिते रही पवंदसि, पर तोखे पाण सां गॾु वठी हलंदसि। छा तुंहिंजो पीउ हिते रहण जी इजाज़त ॾींदो?
सोणी मूं मथां मुंहिंजे पीउ जो पूरो पूरो भरोसो आहे। हू ॿियनि वांगुरु तंग दिल न आहे जो पंहिंजी न्याणी मथां अजायो शक करे। अम्मा ऐं बाबा मूं ते पूरो भरोसो कनि था ऐं ॾिसजां मां बि हुननि जे भरोसे ते पूरी लहंदसि। कोमल खे होॾां वञण जी इजाज़त ई न ॾिजे आहे। ॾुखियो थो लॻे मूंखे त हिकु जवान न्याणी दुश्मन जे दर ते राति गुज़ारे। साईं मूंखे अॼु ख़बर पई त तव्हांखे पंहिंजी न्याणी जे मथां को बि भरोसो न आहे। ॻाल्हि भरोसे जी न आहे राणी, ॻाल्हि आहे माण्हुनि जे ताननि जी। माण्हू छा चवंदा त अकबर ख़ान जवान न्याणी खे दुश्मन जे दर ते छॾे आहे। माण्हू त असांखां जीअण जो हक़ बि खसे वठंदा, पोइ छा माण्हुनि जे ताननि जे करे असां साह खणण छॾे ॾींदासीं? तूं सदाईं कोमल जो पासो वठंदी आहे, तॾहिं हुनजो मन वधी वियो आहे ऐं मुंहिंजी का बि ॻाल्हि न मञी थी, पंहिंजी कंदी आहे। जेॾा दिलि चवंदी अथसि ओॾा हली वेंदी आहे। अकेली न्याणी आहे, जेकॾहिं हुनखे जीअण जी पूरी आज़ादी ॾियूं था त उन में कहिड़ो ॾोह आहे साईं? राणी बेगम, कोमल खे असांजी हद खां वधीक आज़ादी कंहिं ग़लति तरफ़ न धिके वञे। तव्हां उल्को न कयो, हू अहिड़ो को बि क़दम न खणंदी जंहिंजे करे तव्हांजो कंधु झुकी वञे। जेकॾहिं अहिड़ो वक़्तु आयो न, कोमल खे त खणी मां कुझु बि न चवां। हा, बाक़ी माण्हुनि जे ताननि ते मां पंहिंजे पाण खे गोली हणी मारे सघां थो। चाकर खान, मां तव्हांजो महज़ब करानो समझी हिते आई हुयसि। मूंखे ख़बर नहीं त तव्हांजी सोच एतिरी किरियल आहे। बाबा साईं तव्हांजे पीउ डूंगर खान जी वॾी तारीफ़ कंदो हुयो, पर मां सम्झां थी त तव्हां पंहिंजे पीउ जी तरबियत हेठि रहिया ई न आहियो। मां जी शफ़क़त खां जमंदे ई महरूम आहियो, तॾहिं ई तव्हांजा हिकु औरत मुतालिक़ अहिड़ा ग़लीज़ ख़्यालात आहिनि। काॾे पिया वञो साईं? मां हिते ई आहियां, ॿाहिरि नथो वञा। कोमल चाकर खान खे फासाइण लाइ आई आहे ऐं हिन जी बि हुनजे मथां दिलि अची वई आहे, तॾहिं त हुनजे अॻियां पोयां फिरंदो थो वते। मां सम्झो त तव्हां आराम ई हूंदो, पर तव्हां हिते वेठा आहियो। शायदि मूं जीअं तव्हांखे बि निंड नथी अचे। मां सम्झां थी त निंड तोखे नथी अचे, तॾहिं वती तो फिरंदो। कॾहिं कॾहिं मुंहिंजी बि निंड फिटी वेंदी आहे। मां बची तन्हाई में हिते वेहंदो आहियां। मुंहिंजी बि इहा ई आदत आहे। तव्हां ॿिन्हिनि जूं घणियूं आदतूं पाण में मिलनि थियूं। जेकॾहिं तव्हां शादी कंदव न त तमामु ज़िंदगी ख़ुशि गुज़ारींदव। सोणी तो छा पई चए? सच त चवे थी। जेकॾहिं तव्हांजा ख़्याल बि मूंसां मिलनि था त पोइ छो न असां निकाह करे छॾियो। वापसि वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तो छा सम्झियो आहे मां पंहिंजे माउ पीउ सां धोखो करे हिते तोसां निकाह विझी वेही रहंदसि? ऐं जेकॾहिं मां तव्हांजे माउ पीउ खे राज़ी करे वठां त पोइ तव्हांजो छा ख़्यालु आहे? चाकर खान, ही दुनिया ख़्यालनि ते नाहे हलंदी। कुझु हक़ीक़त पसंदि थियण जी कोशिशि कयो। ऐं हक़ीक़त इहा आहे त जेका तव्हां बाबा साईं सां दुश्मनी कई आहे न, उहो तव्हांजी मौत ते वञी ख़तमु थींदी। मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदुसि त हिन दुश्मनी खे हिते ई ख़तमु कजे। अरे कहिड़ो ई बुट्टो लाव, न त हिते जो हिते पूरो करे छॾींदो मैं। सिकू, तूं हिते छा थो करीं? मां हिते छा बि कयां, तव्हांजो मूं में को कमु आहे? मूंखे सिर्फ़ु तव्हां एतिरो ॿुधायो, तव्हांखे को ॿियो कमु बि आहे या रुॻी वतो तव्हां मुंहिंजी जाचूसी कंदा?
सोट सांवल खान जो हुक्म आहे त रोल कुतनि जे मथां नज़र रखो ऐं असां उहो ई कमु पिया कयूं। इधर होश करे ॻाल्हाए। इहा बदतमीज़ी तोखे तमामु वॾी महांगी पवंदई। इधर मां तुंहिंजो लिहाज़ कयां थो, उहो उन जे करे त तुंहिंजो निकाह मुंहिंजी भेण सां थियल आहे। यादि रखी छॾजांइ, जंहिं ॾींहुं मूं इहो तुंहिंजो लिहाज़ करणु ख़तमु कयो न, उन ॾींहुं तूं मुंहिंजे पेरनि में पियो हूंदे, छो त सिक्कू जी सट ऐं मौत जो धक बसा ई पूरा। वारसा जी त वॼू बाबकियूं वेझे लॻे थो त हिनखे अॻे पादरनि वारो सूर जिस्म ख़तमु थी वियो आहे, वरी हिनखे मलणी ॾिपी। हेदर असांजे पादरनि खां ही बची कोन सघंदो, पर इहो सोच त ही राति जो रेस जे बंगले जे पोयूं छा थो कंदो हुते। वारसी छोकिरी जे भाॼाणी जे चकर में आहे ऐं हिन ॻाल्हि खां रेस चाकर खान खे आगाह ॾियणी पवंदी। कोमली मज़ाक नथो कयां, बल्कि मुंहिंजी दिलि जी हक़ीक़त आहे जेका तुंहिंजे साम्हूं बयानु पियो कयां। जेकॾहिं मां सभु कुझु विसारे पंहिंजे पाण खे हेठि करे तुंहिंजे पीउ अकबर ख़ान सां ठाह करे तुंहिंजो रिश्तो घुरां, छा तूं मूंसां शादी कंदीअ? चाकर खान, रिश्तनि जा बंधण उते वधिया वेंदा आहिनि जिथे नफ़रत जो बुनियादु नाहे रखियो वेंदो। सभ खां पहिरियां विच जी इहा नफ़रत ख़तमु कयो, उन खां पोइ दिलनि में इज़त ऐं एतिराम पैदा थींदो। ऐं रिश्ता बि उते कया वेंदा आहिनि जिथे अॻियनि जो किरदारु खुलियल किताब वांगुरु हुजे। पर तव्हां मुंहिंजे साम्हूं बंदि किताब वांगुरु आहियो ऐं तव्हांजी नियत खां मां अणॼाण आहियां। पोइ एतिरो जल्दी मां तव्हां सां शादी जी हामी कीअं थी करे सघां, जॾहिं त तव्हांखे मूं ते तिर जेतिरो बि भरोसो न आहे। पहिरियां मुंहिंजे एतमाद खे हासिलु कयो, पोइ मूं मथां भरोसो करण जी सघ पैदा कयो। उन खां पोइ असांखे रिश्ते जे बंधण में बचिजी सघूं था। अच सोणी, राति काफ़ी थी वई आहे, हली आराम कयूं। कमाल जो किरदारु आहे कोमल जो, तॾहिं त अकबर ख़ान हिन जे मथां भरवसो करे दुश्मन जे दर ते मोकिलियो आहे। कोमल जो एतमाद हासिल करण जे लाइ मां सोणी खे हिन सां गॾु वञणु ॾींदुसि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।